अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी आमी कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। हमेशह असां चवंदा आहियूं, हमेशह मां बि तव्हांखे चवंदी आहियां त हिक ॿिए खे दुआउनि में यादि रखण जो मक़सदु मूंखे बि दुआ में यादि रखंदा कयो। ऐं छो जो मां बि तव्हांजो हिकिड़ो हिसो आहियां जीअं तव्हां असांजो हिकिड़ो हिसो आहियो। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। अॼु ॾिसो असां पंहिंजे टाइम ते ई अची वियासीं। कल्ह आउं तव्हांखे चयो हुयो त सुभाणे खां असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे टाइम ते ऑन एयर थियण जी। त अॼु खां असां पंहिंजे ई टाइम ते ऑन एयर हूंदासीं। 5 खां 7 वॻे ताईं 2 कलाक असां तव्हां सां गॾु हूंदासीं। लाइव कॉल ज़रिए हिक ॿिए सां कचहरी थींदी ऐं जेके असां वटि नेक्स्ट वीक खां इंशाल्लाह महिमान बि गॾु हूंदा त उन्हनि सां बि खोड़ सारी कचहरी कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल, मूंखां विसरी वियो मूंखे छा चवणो आहे, मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हू असां सां गॾु हूंदा। उन्हनि में आर्टिस्ट हूंदा, सिंगर हूंदा, डॉक्टर हूंदा ऐं वॉट एवर जेके बि जंहिं जंहिं शोबे सां तालुक़ु रखनि था उहे सभु असां सां गॾु हूंदा ऐं खोड़ सारी कचहरी बि थींदी उन्हनि सां। खोड़ सारा गीत त उअं ई तव्हां ॿुधंदा आहियो ऐं हाणे कोशिशि बि आहे त जेके तव्हां मतिलबु फरमाइश कंदा आहियो त असांखे हीअ गीत ॿुधायो या हीअ ॿुधायो त उन ते बि आहिस्ता आहिस्ता असां अची विया आहियूं त उन ट्रैक मुताबिक़ तव्हांखे मतिलबु जेका तव्हांजी फरमाइश आहे उन मुताबिक़ तव्हांखे सॉन्ग ॿुधाइजे। पर बहरहाल सॉन्ग बि असां जीअं हिन प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे नालो आहे म्यूज़िक ऑन डिमांड। त उन में तव्हां जीअं ई म्यूज़िक जेका हूंदी उहा तव्हांजी डिमांड ते हलंदी। सो बहरहाल अगरि न बि हली सघंदी आहे त उहो तव्हांखे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम न्यू आहे त उहो मार्जिन ओतिरो असां वटि अञा मवाद जेको आहे गॾु थिए पियो ओतिरो जॾहिं पूरो थी वेंदो त पोइ हर कंहिंजी मतिलबु जेका हिकिड़ी फरमाइश आहे उहा असां पूरी करे सघंदासीं। फ़िलहालु असां उहे गीत प्ले कंदा आहियूं जेके जेके तव्हांजा फेवरेट आहिनि या जेके कशिश ते या केटीन ते तव्हां घणे खां घणा ॾिसणु या ॿुधणु पसंदि कंदा आहियो त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि मां ई सिलेक्ट करे ऐं सुठा जेके जेके बि सॉन्ग्स आहिनि असांजा उहे सेहरा हुजनि, गीत हुजनि, सैड सॉन्ग हुजनि या ख़ुशी जा हुजनि। पर ज़्यादातर जेको आहे असांजी कोशिशि हूंदी आहे त असां ख़ुशी वारा जेके सॉन्ग आहिनि उहे प्ले कयूं या वरी सेहरा या वरी गीत जेके आहिनि। छो जो हाणे शादियुनि जी सीज़न आहे, ईद खां पोइ वरी उअं ई मतिलबु लॻी थो शादियूं हूंदियूं जेसि ताईं वरी मुहर्रम शरीफ़ न अचे। सो बहरहाल अलाह साईं जंहिं जंहिं जिथे जिथे चाहियो आहे उते उन्हनि जी शादी थी वञे, जिथे जिथे आहे कंहिंजी शादी तइ थियल त उहा ख़ैर सां थी वञे, इहा ई दुआ आहे ऐं हमेशह हिक ॿिए जा ख़ैर ख़्वाह रहंदा कयो। ऐं टॉपिक बि हूंदो अॼु असां वटि को न को टॉपिक हूंदो, का न का गुज़ारत हूंदी, का न का पहेली हूंदी ऐं फ़ोन कॉल्स बि हूंदियूं। चलो टॉपिक ॿुधाइण खां पहिरीं जेको आहे इहो मां ॿुधाईंदी हलां त जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ रखंदा कयो, म्यूट रखंदा कयो, बंदि रखंदा कयो। छो जो जॾहिं तव्हां टीवी जो वॉल्यूम बंदि करे असां सां ॻाल्हाईंदा आहियो त असांजी कम्युनिकेशन सुठी थी सघंदी आहे ऐं लाइन क्लियर हूंदी आहे, आवाज़ु सही ईंदो आहे त पोइ ॻाल्हि ॿोल जेका आहे असांजी बहितर खां बहितर थी सघंदी आहे। ऐं जॾहिं वरी टीवी जो वॉल्यूम थोरो ऑन हूंदो आहे त पोइ उहा असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा न थी सघंदी आहे ऐं न चाहे बि असांखे कॉल जेको आहे उहा डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे, जेको मूंखे बिल्कुलु बि सुठो न लॻंदो। मूंखे बुरो लॻंदो आहे त कोई एतिरी महिनत सां तव्हां कॉल कंदा आहियो, एतिरा दफ़ा नंबर ट्राए करण खां पोइ तव्हांजी कॉल मिलंदी आहे ऐं उहा सिर्फ़ु टीवी जो वॉल्यूम ऑन हुजण जी वजह सां डिस्कनेक्ट थी वञे। सो आई डोंट लाइक। सो कॉल वठंदासीं। हैलो, अस्सलाम वालेकुम। हैलो, आवाज़ बिल्कुल भी नथो अचे। हेलो, कॉल हेलो हेलो जी अदी केर किथां खां? कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं शायदि इहो मसलो थोरो सिग्नल्स जो त इहो सही नाहे लॻंदो ऐं थोरो मतिलबु आवाज़ खे बि ॾिसी छॾिजो। ख़ादिम भाउ खे बि मां चवंदसि ऐं जेको आहे एंडी शर्मा भाउ खे बि त थोरो आवाज़ जो ख़्यालु कंदा कयो त जीअं ई कॉल ट्रांसफ़र थिए त आवाज़ जो जेका बि सेटिंग तव्हांखे करणी आहे उहो तव्हां करे छॾींदा कयो। सो बहरहाल जेको आहे जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मैंशन कंदा कयो, हुन सां असांखे ख़बर पवंदी आहे त केरु आहे ऐं किथां खां असांखे कॉल करे रहियो आहे या असांजो जेको प्रोग्राम आहे उहो किथे किथे वञे पियो, किथे किथे ॾिठो वञे पियो। सो बहरहाल असां तव्हां सां हाणे मंडे टू फ्राइडे उअं ई गॾु हूंदा आहियूं, पर टाइमिंग पंहिंजी असां करेक्ट करे छॾी आहे। 5 खां 7 वॻे ते असां तव्हां सां लाइव हूंदासीं। अच्छा, अॼु जेको आहे अॼु असां ॻाल्हाईंदासीं उहो टॉपिक आहे जेको मतिलबु असां रखियो आहे पर इलाही पहिरीं रखियो हुयोसीं, ॿिए कंहिं प्रोग्राम में रखियो हुयोसीं, हिन प्रोग्राम में न आहे रखियो। त ॾिसो
उन मतिलबु पहेली ई आहे उहा बि हिकिड़ी गुजारत जेको सिंधी में असां उर्दू में पहेली चवंदासीं ऐं सिंधी में जेको आहे गुजारत। अच्छा कल्ह वारी गुजारत कंहिंखे बि न आई, कंहिंखे बि उहो कहाणी चवणी जेका आहे उहा सम्झ में कोन आई, पर लास्ट में सभिनी खे ऐं मैंशन करे छॾियो त उनजो मतिलबु छा हुयो या छा न हुयो। सही आहे। सो अॼु असां जेको रखंदासीं उहा बि हिकिड़ी गुजारत हूंदी, उहा बि हिकिड़ी पहेली हूंदी, उहा बि हिकिड़ो मतिलबु हिकिड़े क़िस्म जो सवाल ई हूंदो ऐं सुठो टॉपिक हूंदो, सभिनी खे वणंदो, फनी बि हूंदो, उन सां गॾु इंफॉर्मेशन, छो त असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त फनी हुजे ऐं उन सां गॾु इंफॉर्मेशन बि मतिलबु थोरी घणी नॉलेज बि अची वञे उन सां गॾु। त अदा हिकिड़े असांखे टॉपिक ॾिनो हुयो, कल्ह ई मुंहिंजे ख़्याल में ॾिनो हुअसि, त उहे जेके दुनिया जा पखी जेके आहिनि उहे केतिरे क़िस्मनि जा आहिनि, दुनिया में केतिरे क़िस्मनि जा पखी आहिनि। त इहो हिकिड़ो सुवाल बि आहे, गुजारत बि थी वई, पहेली बि थी वई, पर बहरहाल हिकिड़ो सुवाल आहे त दुनिया में पखी जेके आहिनि उहे केतिरे क़िस्मनि जा कुदरत तरफ़ां खलकियल आहिनि। जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसाननि ॾिठा आहिनि उहे नेट ज़रिए, कंहिं फेसबुक ज़रिए, यूट्यूब ज़रिए, गूगल ज़रिए, किथे न किथे कंहिं न कंहिं थ्रू असां ॾिठा आहिनि। त असां जंहिं दुनिया में रहूं था, कुल जेका बि दुनिया आहे उन में केतिरा ई क़िस्म जा पखी जेके आहिनि उहे खलकियल आहिनि। सो इन ते अॼु ॻाल्हाईंदासीं, पर कॉल बि आहे, कॉल वठंदासीं पहिरियां। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम मैडम। जी वालेकुम सलाम। केर किथां खां भाउ? भेण ज़िला शिकारपुर असदुल्ला मेमण। असदुल्ला मेमण भाउ, वेलकम कयूं था प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु ठाक? भेण अल्लाह जा करम आहिनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सिहत ख़ुशि लॻी पई आहे? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? भेण ॾाढो सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो, माशाल्लाह, असांजो फेवरेट प्रोग्राम आहे। महिरबानी भाउ, महिरबानी, इलाही सुठो लॻो। तव्हां सां ॻाल्हाए छा चवणु चाहींदो भाउ? भेण मुंहिंजे पुट जो आहे सुनत, उनजे लाइ सेरो चवंदासीं को ज़बरदस्त प्ले कयो। अच्छा ठीकु आहे, इनशाला ज़रूरु प्ले कंदासीं। ऐं भाउ मतिलबु असांजे सवाल जो जवाबु ॾींदा? जी जी भेण। ॿुधो आहे टॉपिक? ॿुधो आहे? टॉपिक त न ॿुधो आहे, हींअर आयुमि, बसि घर वेठुमि, प्रोग्राम ॾिठुमि, मां चयो कॉल ट्राई कंदा अचो, कॉल ट्राई कंदा अचो, लॻी थी वञे त भेण खां पुछा कंदासीं। बिल्कुलु। अच्छा टॉपिक अॼु जो इहो आहे त दुनिया में, पूरी दुनिया में जेके बि पखी मतिलबु अॼु ताईं असां ॾिठा आहिनि या ॿुधा आहिनि, मतिलबु केतिरे क़िस्मनि जा आहिनि? तव्हां ख़बर आहे? पखी केतिरे क़िस्मनि जा आहिनि? क़िस्म केतिरा? ईअं त भेण आसमान में ॾिसंदा आहियूं, सॼो आसमान भरियो पियो हूंदो आहे, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा आहिनि, कीअं ख़बर पए? तादाद ख़बर आहे कुझु? दादा जी ख़बर, ही शिकारी खे ख़बर हूंदी, असांखे काॾो ख़बर पवंदी? न, गूगल त अॼुकल्ह सभु कुझु ॿुधाए छॾींदो आहे। हा इहा ॻाल्हि आहे, कॾहिं सर्च न कयो आहे, नहीं कॾहिं हेॾे कॾहिं सोचियो आहे। हा चलो ठीकु आहे, लास्ट ताईं तव्हां प्रोग्राम ॾिसिजो त ख़बर पइजी वेंदी। ठीकु ठीकु भेण। ठीकु आहे? मुंहिंजो नंढड़ो आहे, जी जी भाउ, मुंहिंजे सुनत आहे, उनजे लाइ सेरो को सुठो प्ले कयो। अदा पंहिंजे नंढड़े जो नालो ॿुधाइजो, पंहिंजे नंढड़े जो। अब्दुल मुसव्विर। अब्दुल मुसव्विर। चलो अब्दुल मुसव्विर जे तरफ़ां मतिलबु उन असांजे तरफ़ां उन खोड़ सारी बेस्ट विशिस ऐं जेको आहे अल्लाह ताईं उनखे वॾी हयाती ॾे, ख़ुशि रखे ऐं ख़ैर सां उनजी सुनत थी वञे। सुठो लॻो भाउ तव्हां सां ॻाल्हाए करे, वॾी महिरबानी तव्हां कॉल कई। ऐं भाउ जेको चयो त असांजे जेको आहे उनजे पुट जी जेको आहे सुनत आहे, त उन मुताबिक़ को सेरो तव्हां ख़ादिम भाउ खे चवंदमि त जेको आहे को सुठो सेरो हुजे त पोइ असां प्ले करे छॾींदासीं। ऐं अब्दुल मुसव्विर जे नाले ते मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां उन्हनि खे खोड़ सारियूं बेस्ट विशेस। ऐं उहो ई मां चयो त जिथे जिथे शादियूं आहिनि या सुनत आहे या मंगनी आहे या जेको बि आहे, अल्लाह साईं करे उहो ख़ैर सां थी वञनि। अच्छा सवाल अॼु जो असांजो इलाही सुठो आहे। त सवाल आहे त उहे जेके आहिनि पखी, मतिलबु पखी त खोड़ सारा आहिनि वाक़ई, जीअं अदा चयो त पखियुनि जो कुल तादाद माना केतिरो आहे, केतिरे क़िस्म जा पखी आहिनि, क़िस्म ॿुधाइणा आहिनि, मतिलबु त केतिरे लॻभॻि हूंदो आहे न त भई 4 5 6 8 10 15 20 100 केतिरा। त उन में इहो न आहे ॿुधाइणो त उन्हनि जा नाला न ॿुधाइणो आहे, सिर्फ़ु तादाद ॿुधाइणो आहे त केतिरे तादाद में मतिलबु केतिरे क़िस्मनि जा पखी दुनिया में खलकियल आहिनि। त जेकॾहिं तव्हांखे नथो अचे त जल्दी सां गूगल ते वञो, गूगल सर्च कयो, मिंट में तव्हांखे हिकिड़े सेकेंड में जवाबु मिली वेंदो। ऐं जेके हिते वेठा आहिनि उहे बि परेशान आहिनि त उहो छा जवाबु हूंदो, छो जो हिननि खे बि न आहे ख़बर, त पोइ हिननि खे बि तव्हां सां गॾु लास्ट में ख़बर पवंदी। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयो था ऐं कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। बेटा वालेकुम सलाम। आंटी नहीं मां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? बेटा ख़ुशि, तूं ठीकु ठाक त लॻी पई आहे न, मन लॻी पई आहे न? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था?
अला ॾिसां पई तव्हांजो प्रोग्राम पर ही काल सही कोन्हे आवाज़ सही नथो अचे वञे आवाज़ सही नथो अचे वञे इहो बि सही थींदो हा इहो थोरो मसालो ठाराए छॾियो बिल्कुलु ठाराईंदासीं त असां अम्माऊं त तव्हां सां ॻाल्हायूं नथा बचड़नि सां त ॻाल्हायूं न बिल्कुलु बिल्कुलु आंटी इलाही ख़ुशी थी तव्हां कॉल कई हा हाणे तव्हांजो मौज़ू आहे पखियुनि जो हाणे पखियुनि जी असांखे ख़बर कान्हे का बाक़ी हाणे हिकिड़ो तोखे हिकिड़ो मां ते ठाहियो त उहो तोखे ॿुधायां थी बिल्कुलु ॿुधायो आंटी ठीकु बिल्कुलु आहे न बिल्कुलु मां जी अज़मत मां जे बग़ैर घर कब्रिस्तान लॻंदो आहे सही सख़्त खां सख़्त दिलि खे मां जे अखियुनि जे ॻोढ़नि सां मोम बणिजी वेंदी आहे वाह दुनिया में मां खां वधीक का बि हसीन शइ कान्हे बिल्कुलु मां हमदर्द जी तवक़ा रखण बजाए उन जो हमदर्द थियणु खपे वाह सिर्फ़ मां जी मोहबत ऐं हक़ीक़त हिकु आईनो आहे बिल्कुलु अगरि मूंखे पंहिंजे अमर खां जुदा कयो वेंदो त मां पागल थी वेंदसि सही मां ऐं गुल में को बि फ़र्क़ु कोन आहे बिल्कुलु सही मां ख़ुदा जो जलवो आहे अगरि ख़ुदा खे ख़ुशि रखणो आहे त मां खे ख़ुशि रखो त अल्लाह साईं पाण ई ख़ुशि थी वेंदो वाह 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 ऐं सभ खां ख़ूबसूरत मिठो प्यार मां जो आहे बिल्कुलु अल्लाह साईं असांजे बचनि खे तव्हांखे सभिनी बचनि खे मुंहिंजी दुआऊं आहिनि पंहिंजे माउ पीउ सां प्यार कनि मोहबत कनि इन खां वधीक ॿी का इबादत कान्हे का अल्लाह साईं ईअं नथो चवे त मुंहिंजा 5 ई वक़्त इबादत कयो अल्लाह साईं चए थो मुंहिंजी इबादत जे कयो पर उन सां गॾु मां जी शेवा बि कयो बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु सही उहा वधीक असांखे दिलि खां जेका दुआ मिलंदी कसरत सां दुआ मिलंदी उहा मां जे दिलि मां निकिरंदी दिलि मां ई निकिरंदी बिल्कुलु मां खे निगलेक्ट न कयो मां खे निगलेक्ट करण सां तव्हांखे अल्लाह बि नाराज़ थींदो बिल्कुलु सही बेटा मां इहो सभिनी हिननि खे हिकिड़ो मशवरो थी ॾियां पंहिंजे बचनि खे सभिनी खे बचायो मुंहिंजा बिल्कुलु बिल्कुलु मां जो कॾहिं बेदब न थियो बिल्कुलु उनखे हर वक़्तु ख़ुशी ॾियो बिल्कुलु ठीकु बेटा मां अल्लाह सभिनी खे सलाम सभिनी खे दुआऊं बचड़नि खे दुआऊं तव्हांजे प्रोग्राम वारनि खे दुआऊं ॾाढा सुठा प्रोग्राम कयो अथव तव्हां जेको सो हींअर वरी राग बाग ठाहे रखिया आहिनि हा हा बिल्कुलु सॼो गीत बि त ज़रूरी आहिनि न रखंदो आबाद रखंदो ठीकु आमीन आमीन ऐं अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे आंटी अल्लाह हाफ़िज़ ऐं इलाही सुठो लॻंदो आहे आंटी नईमा सां ॻाल्हाए करे ऐं आंटी एतिरियूं ई खोड़ सारी दुआऊं ॾींदी आहे जेतिरियूं वाक़ई पंहिंजी हिकिड़ी सॻी माउ ॾींदी हुजे जिते मां हूंदी आहे उहा माउ पंहिंजी पराई न आहे हूंदी जिथे माउ जो नालो ईंदो आहे त उहा त माना माउ त माउ आहे पोइ उहा केरु हुजे चाहे उहा पंहिंजी सॻी माउ हुजे या कंहिं ॿिए जी हुजे पर उन में मतिलबु ममता ज़रूरु हूंदी आहे सो वाक़ई में जेके 2-3 सिटूं आंटी माउ जे नाले ते चयूं उहे हक़ीक़त ते ॿधल आहिनि सचो प्यारु जेको आहे उहो माउ जो ई आहे ऐं माउ त हाणे अलाह साईं हुनखे एॾो वॾो पाण दर्जो ॾिनो आहे हुनजे पेरनि में सॼी जन्नत रखी छॾी अथसि त बाक़ी छा मतिलबु ॻाल्हाए जेको कलम बि अगरि लिखंदो माउ ते त कलम वटि बि शायदि लफ़्ज़ खुटी वेंदा त माउ त उहो मतिलबु उहा हस्ती आहे सो बहरहाल अलाह साईं सभिनी जी माइरुनि खे सलामत रखे इन सदके मुंहिंजी माउ खे बि सलामत रखे पीउ खे सलामत रखे उन्हनि खे सिहत ॾे आमीन ऐं कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम अदी जी अदा केरु किथां खां भा जी मां फ़हीम गुल थो ॻाल्हायां फ्रॉम कोटिया खां थी कोइटा खां अदा थोरी हवा त मोकिलिजो असां ॾे गर्मी लॻी पई आहे ॾाढी जी बिल्कुलु चओ कीअं आहियो भा ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदी तव्हां दे ख़ुशि आहियो ख़ैर आहे मां बिल्कुलु ठीकु लॻी पिया तव्हांजे साम्हूं आहियां भा प्रोग्राम ॾिसो था जी तो बिल्कुलु असां तव्हांजो रोज़ाना प्रोग्राम ॾिसंदा इंतज़ारु कंदा आहियूं प्रोग्राम जो बसि अॼु माना कॉल ट्राई कई एतिरी कॉल ट्राई कई अॼु वॾी मुश्किल सां मुंहिंजी कॉल लॻी आहे चलो अॼु कॉल लॻी वई मुबारक हुजे अदा कोइटा में छा कंदा आहियो जी उते बसि असांजी रहाइश आहे उते कोटे में अदी रहाइश आहे अच्छा पंहिंजी मतिलबु कारोबार वग़ैरह जी कारोबार तो कोने वालिद साहब आए मतलब उसमें चलो सही मतलब ता गर्मियुनि में ही रहण विया मुझे ख्याल में न असां इते ही तकरीबन 8-10 साल थिया न इते ही आयो अच्छा अच्छा चलो सही असल में किथा का सिंध में जो है सर्दी में ने सिंध इंदा आयो सर्दी ॾाढी वने इते सर्दी जाम लगंदी है असांखे सिंध जे केड़े शहर का ताल्लुक है बा मुझे आए खैरपुर पक्काचंद वाह वाह जबरदस्त मतलब सर्दियुनि में ईंदा आहियो सीए में जी सीए में असां ईंदा आहियूं देखंदी थोड़ो गर्मी में अचो गर्मी जो मज़ो वठो ख़बर पए न थोड़ी जी बाजी आयो गर्मियुनि में भी आया पर छा कयो बस ईंदा आहियूं कॾहिं कॾहिं वरी अक्सर त सियारे में चक्कर लॻाईंदा आहियूं चलो सुठी ॻाल्हि आहे ॿियो छा चवणु चाहींदो भा
बस अॼु तव्हांजो माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं असां सॼी फैमिली मतिलबु गॾिजी करे असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। महिरबानी महिरबानी। अच्छा टॉपिक ते ॻाल्हाईंदव? जी 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 टॉपिक ते बिल्कुलु। टॉपिक आहे त दुनिया में केतिरे क़िस्मनि जा पखी आहिनि? अॼु दुनिया में त तक़रीबन 1000 जी तादाद में आहिनि। हाणे एतिरो कंफर्म न आहे भाभी, मतिलबु तुको ई लॻायो। तक़रीबन तक़रीबन छा ॿुधाए भाभी, तव्हांखे ॿुधाए कोन सघां। ला तादाद चई छॾियो बसि। जी जी जी। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे पखियुनि जी ॻणप त वाक़ई उहे ई कंदा जिन जो पखियुनि जो वापार हूंदो, उन्हनि खे सही ख़बर हूंदी, या वरी जंहिंजो पढ़ियल हूंदो। जी वाक़ई जेके शिकार कंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। बाक़ी असां कॾहिं एतिरो मतिलबु सर्च न आहे कयो। सर्च न कयो। न न कजो सही, ख़बर पइजी वेंदो तव्हांखे। ठीकु आहे भाउ? जी ठीकु आहे भाउ? जी जी अदी महिरबानी महिरबानी। मुंहिंजी धी नंढी आहे, तव्हांखे सलाम थी ॾियां। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजी धीउ जो? मदिया। सॉरी मदिया मदिया मदिया। मदिया के वालेकुम सलाम, खोड़ सारो प्यार। वालेकुम सलाम। जी जी अदी महिरबानी। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग अदा। ऐं अदा असांखे कोयटा खां कॉल कई। अदा खे मूं चयो असां वटि इलाही गर्मी आहे, थोरी सर्दी मोकिले छॾियो, पर उन्हनि चयो असां पाण सर्दियुनि में ईंदा आहियूं, मतिलबु गर्मियुनि में न आहे अचिणो। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। ऐं जिथे चवंदा आहिनि नौकिरी उते ई इंसान जी रहाइश बि उते ई हुजे त वधीक सुठो आहे। ऐं पंहिंजे घर खां वधीक ॿी का नेमत न आहे हूंदी। माण्हू पंहिंजे घर में रहे, जहिड़ो तहिड़ो पंहिंजो घर सुठो हूंदो आहे, पोइ चाहे उहो नंढो हुजे चाहे वॾो हुजे, पर पंहिंजे घर जहिड़ी शइ जेका आहे न उहा वरी ॿिए कंहिंजे घर में न आहे मिलंदी। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे। सो अलाह साईं ख़ुशि रखे सभिनी खे। ऐं अदा तव्हां कोयटा खां कॉल कई, ईअं ई कॉल कंदा रहो। अदा चयो त कॉल ते असां ट्राई कंदा आहियूं, पर जेको आहे नंबर इलाही मुश्किल सां मिलंदो आहे, पर अॼु मिली वियो आहे। सो जंहिंखे नंबर न आहे मिलंदो, वरी मां उन्हनि सभिनी खे इहो चवंदसि त तव्हां ट्राई ज़रूरु कंदा कयो, नंबर मिली वेंदो है। मुश्किल आहे पर वो कहते हैं ना कि मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। सो कॉल लेते हैं देखते हैं कौन है। हेलो अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ, तव्हां ॿुधायो कीअं रहियो? ठीकु ठाक? अल्लाह जो करम अदी सुञातो? न मीर मोहम्मद नज़र अदी। हा मीर मोहम्मद। अच्छा मीर मोहम्मद भाउ, मां तव्हां सुञाणे वियमि, तव्हां इहो छो पुछो? जी अदी तव्हां न सुञातो तंहिंजे करे पुछा पियो मोहम्मद अदी। अच्छा सही सही। न पर मां तव्हां सुञातो, पर तव्हां इहो पुछो न मूंखां, त मां वरी कंफ्यूज़ थियमि त अलाए शायदि मीर मोहम्मद भाउ न आहे। चलो अदी जो ख़बर तमाम बेहतरीन प्रोग्राम है। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। अच्छा प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियो? जी जी बिल्कुलु अदी ॿई प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियूं। जेको केटीएन जो कशिश जेके बि प्रोग्राम आहिनि सभु ॾिसंदा आहियूं अदी। तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं केटीएन कशिश तव्हांजा पंहिंजा ई चैनल आहिनि ऐं प्रोग्राम बि तव्हांजा पंहिंजा ई आहिनि। छा चवणु चाहींदो भाउ? मां जी टॉपिक ते इहो चवणु चाहींदुमि त काफ़ी फर्ज़ी आहे जेके पखी आहिनि उन्हनि जा नाला काफ़ी मूंखे यादि आहिनि, काफ़ी यादि बि न आहिनि वधे बि। जीअं असांजो माना पंहिंजे पाकिस्तान में हुन पक्षी जो नालो अलॻि आहे, त हुतां जो जेको दुबई में हुनजो नालो अलॻि हूंदो आहे। हाँ पर नाला ने मतलब किस्म हलो चलो आहे ॻाल्हि साॻी ई आहे, क़िस्म या नाला इहो बि सही था चओ, छो जो हर कंहिं मुल्क जी पंहिंजी ॿोली हूंदी आहे ऐं हो पंहिंजे हिसाब सां हर कंहिं पखी जो नालो हूंदो। बिल्कुलु। ॿियो छा चवणु चाहींदो भाउ? ॿियो ॿुधायो गर्मी जो हाल अहिवाल ॾियो तव्हां वटि थोरो। अच्छा अॼु कराची में गर्मी एतिरी कोन्हे, अॼु झुड़ बि आहे, झुड़ाली मौसम आहे, थी सघे थो मींहुं बि वसे, इम्कान त इहो ई आहे। बरसात न थियो, बाक़ी असांजो जेको ओमान आहे ओमान जो हुन में थियो आहे घणो बारिश, ॿियो ॾींहुं ओमान में थियो आहे, जीअं ॿाहिरि इंडोनेशिया में थियो आहे, दुबई में अॼु बरसात हिन साल न थियो आहे। अच्छा इंशाल्लाह ज़रूर बरसात थींदी, दुबई में बि थींदी ऐं ना उम्मीद न थी जाए, अल्लाह साईं में उम्मीद रखिजे। असां अॼु दुआ घुरंदा आहियूं त बारिश थिए त मज़ो थिए। हा बारिश थिए भलो थींदो आहे घुमण फिरण जे लाइ। हाँ बिल्कुलु, पोइ त मतिलबु मज़ो बि ईंदो आहे न बारिश में घुमण जो, ऐं मतिलबु दिलि बि चवंदी आहे थोरी थधि हूंदी आहे, न एॾो सीउ हूंदो आहे न गर्मी हूंदी आहे, नॉर्मल मौसम। ॿुधायो ॿुधायो बिल्कुलु। ख्वाब हो या हवा का खबर आई न पई, हसी जिंदगी गॾु हासी तॾाढो वार मज़ो, विछड़ी जवासी जोड़ हो टुटो, यह हसी जिंदगी गुजरी गई, ख्वाब हो या हवा का खबर आई न पई। वाह 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 जबरदस्त। मां को सवाल ॾियणु चाहींदुमि त माना ख़मीस जे ॾींहुं थोरा हुजे न, जुमे जे ॾींहुं जेको आहे त मौलूद नात खां हुजे त जीअं अॻे प्रोग्राम हूंदो हुई बहितर थींदो।
अदा ॾिसो प्रोग्राम जो नालो आहे म्यूज़िक ऑन डिमांड, ठीकु आहे, त वरी इन में अगरि असां उहो रखंदासीं त वरी प्रोग्राम जो नालो ई चेंज करिणो पवंदो। चलो वो तो मौलूद नथा रखो तो माना बदी जुमो से खमीस के 16 दिन तो बहुत राजी होगी। चलो ठीक आहे, चलो इन ते बि ओके अल्लाह हाफ़िज़, थैंक यू ऐं इलाही सुठो बि लॻंदो आहे तव्हां मतिलबु मशवरो ॾींदा आहियो, छो जो तव्हां एतिरो गौर सां प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, एतिरो पसंदि कंदा आहियो या पंहिंजो सम्झंदा आहियो, त मशवरो ॾींदा कयो, जेको तव्हांखे ॾिसणो आहे, जेको तव्हांखे ॿुधणो आहे तव्हां चवंदा ज़रूरु कयो। पर असल में छा आहे जो नात जे लाइ आउं वरी क्लियर कंदी हलां त असांजो प्रोग्राम जो नालो आहे म्यूज़िक ऑन डिमांड, ठीकु आहे, त उन में अगरि असां वरी नातनि जो रखंदासीं त पोइ प्रोग्राम जे नाले खे थोरो चेंज करिणो पइजी वेंदो असांखे। इन जे करे फ़िलहालु इन ते मतिलबु इहो साइड में ई रखूं था, वरी पोइ इन ते गौर कंदासीं ऐं वरी मैडम सां पंहिंजे डायरेक्टर सां डिस्कस कंदासीं त ॾिसूं था छा थो थिए। सो बहरहाल सभिनी जी वॾी महिरबानी जंहिं हिन वक़्तु ताईं कॉल कई आहे, वरी स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, ऐं जंहिं कॉल न कई आहे उन्हनि सभिनी खे आउं ईअं चवंदसि मुंहिंजा रेगुलर कॉलर हुजनि चाहे मुंहिंजा न्यू कॉलर्स हुजनि, ऐं माशाल्लाह न्यू कॉलर्स बि मुंहिंजा इलाही सारा खोड़ सारा वधी विया आहिनि ऐं सभई उअं ई मोट ॾेई रहिया आहिनि जीअं मूंखे पहिरीं मोट ॾींदा हुया। ऐं मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त तव्हां हिन प्रोग्राम में बि मूंखे ओतिरी सपोर्ट कयो था जेतिरी पहिरियां कई। त ॾिसो प्रोग्राम कहिड़ो बि हुजे, मां अज़रात साॻी आहे, चाहे उहा कशिश ते हुजे चाहे KTN ते हुजे, त ॻाल्हि साॻी हूंदी आहे। असांजो घरु आहे, सम्झो हिन महिल ई थी वियो त घर जे चाहे हुन कमरे में रहिजे या हिन कमरे में, घर त हिकिड़ो ई आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 बोल के वालेकुम सलाम। भाउ केरु किथां खां? जी म्यूजिक ऑन डिमांड से कराएगा। कॉल डिस्कनेक्ट कयो प्लीज़, छो जो तव्हां जॾहिं ख़बर ई न आहे त असां किथे था कॉल कयूं। जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, कॉल कंदा आहियो त तव्हांखे सम्झायो वेंदो आहे, तव्हां सां पहिरियां ॻाल्हायो वेंदो आहे, पोइ ई मूं कॉल ट्रांसफर थींदी आहे। त तव्हां मूंखां जॾहिं पुछंदव त म्यूज़िक ऑन डिमांड आहे त पोइ त कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी, छो जो असां ख़बर पइजी वेंदी आहे त ही केरु आहे, केरु पियो ॻाल्हाए। सो बहरहाल जेको आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ केरु किथां खां? अभी गुलरेज वाली चांडो ॻाल्हाया तो लारकाने खां। गुलरेज भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह अभी ठीक ठाक। तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ, मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम ॾिसो था भाउ? हाँ अभी प्रोग्राम ॾिसां थो बिल्कुलु, लेकिन टॉपिक जी ख़बर हीअं बि न पइजी सघी आहे मूंखे। छो भला? बस हाणे व्हाट्सएप ते ॻाल्हाए रहियासीं, मीर मोहम्मद मुगेरी भाउ आहे, मां हुन चयो मूंखे बि ख़बर न आहे, मां चयो मूंखे बि ख़बर न आहे। अच्छा, माना तव्हां व्हाट्सएप ते बि असांजे प्रोग्राम जे बारे में था ॻाल्हायो? वाह वाह। हाँ बिल्कुलु, सलाम आहे गोपाल साहब बि असां सां कनेक्ट हूंदो आहे। मीर मोहम्मद तव्हां पुछो थे कि बेटा लेकिन ख़बर न पइजी सघी। मतिलबु तव्हांजो हिकिड़ो ग्रुप ठहियल आहे? वाह। हाँ बिल्कुलु बिल्कुलु। चलो तव्हां सभिनी भाइरनि खे लाइ गानो यादि कयो आहे? गानो ॿुधायो पहिरियां त तव्हांजो गानो। बिल्कुलु। हाँ सनाला गोपाल के सलाम, मीर मोहम्मद मुगेरी के सलाम, फरमान भुट्टो, हनीफ शाह, जेके भी अलीगुल भट्टी के सलाम, सभिनी के सलाम। वालेकुम सलाम। ठीकु आहे। ओ मूंखे जान जान चए थो, मिठा ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो, मन ॾाढो तूं वणे थो, को अहिड़ो तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो, वक़्तु ते अॻिते रुकिजी वञे थो, होश ख़तम थी कसम सां वञनि था मौजा, जॾहिं पराए थो हार तूं बहुल जा, मूंखे जान जान चए थो, मिठा ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो, मन ॾाढो तूं वणे थो। वाह 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 गुलरेज भाउ, तमामु ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो ऐं ॾाढो सुठो सॉन्ग ॿुधायो। अच्छा, टॉपिक जी ख़बर, टॉपिक सवाल आहे हिकिड़ो त दुनिया में केतिरी क़िस्म जा पखी आहिनि? दुनिया में केतिरी क़िस्म जा पखी आहिनि? अजी इनके बारे में मुझे नथो अचे, फिलहाल याद ना है, खबर ना है। चलो ठीक है, लास्ट ताईं प्रोग्राम ॾिसजो, ठीक है, खबर पजी नी। जी अजी बिल्कुल बिल्कुल ॾिसंदासीं। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं गुलरेज चांडियो जेको आहे असांखे लाड़काणे खां कॉल कंदो आहे, असांजो रेगुलर कॉलर, तमामु प्यारो भाउ असांजो ऐं हमेशह ख़ूबसूरत सॉन्ग जेको आहे ॿुधाईंदो आहे। अच्छा, गुलरेज भाउ जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे, मतिलबु हू गाना ॿुधाईंदो आहे, मतिलबु ईअं न रुॻो फ़ोन करे चए हलो फलाणो गानो त ॿुधायो असांखे या हीअं कयो, मतिलबु हू चवंदो आहे गानो ॿुधो मुंहिंजो, त इहा सुठी ॻाल्हि आहे, मतिलबु हू बाक़ाइदा पार्टिसिपेट कंदो आहे प्रोग्राम में ऐं इंजॉय करे ॻाल्हाईंदो आहे। सो इन ई ख़ुशी में
सॉन्ग हलाईंदासीं ऐं मुंहिंजो जंहिं कॉलर्स जंहिं कॉल कई जेके रहिजी विया उन्हनि सभिनी खे मां थी डेडिकेट कयां। गानो आहे हीअ हसी ज़िंदगी। ओके वेलकम पई चवां मां, मतिलबु अचानक अची वियासीं, ख़बर ई न पई। सो बहरहाल ख़ूबसूरत टे तव्हां ॾिठो ज़रूरु इंजॉय कयो हूंदो। ऐं इहो सॉन्ग जेको आहे न उहो मतिलबु यूनिक आहे, सभिनी खे पसंदि आहे। छो जो सभु इहो ई चवंदा आहिनि त ज़िंदगी गुज़री वई आहे, ख़बर ई न आहे पई, कुझु ज़िंदगी बाक़ी रही आहे, इहा बि गुज़री वेंदी। त जेका ज़िंदगी तव्हांजी गुज़री आहे उहा बि सुठी गुज़री आहे, ऐं जेका गुज़रंदी ईंदड़ ज़िंदगी उहा बि यकीनन सुठी हूंदी। छो जो उमेद सुठी रखिजे त पोइ हमेशह अॻियां सुठो ई थींदो। बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? जी बाजी सनम बालाजी फ्रॉम शाहपुर पैकर खां। सनम कीअं आहियो? ठीकु ठाक? जी बाजी बिल्कुल ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? जी बिल्कुल प्रोग्राम ॾिसो पिया। कल अमी कॉल कई, अॼु वरी असां ॻाल्हायूं पिया। हा बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक लॻा पिया आहियो, तबियत ठीकु आहे? जी जी बाजी शुक्र अल्लाह जो ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो बाजी? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजे साम्हूं छा चवणु चाहींदो सनम? बाजी बस प्रोग्राम ॾिसो पिया, चांहि पियो बाजी, सलाह तव्हां हाज़ुर आहे चांहि। ओहो चांहि पियो त सलाह अथव, न त पेट में बला अथव। हा न ईअं ई हूंदो न। हा बस परे हाणे चांहि जी सलाह ई करे सघंदासीं, ॿियो छा करे सघंदासीं। बिल्कुलु। सो चांहि भले इंजॉय कयो, शो बि तव्हां ॾिसो ऐं जेको आहे टॉपिक ते ॻाल्हाइणु चाहींदो? जी टॉपिक शायद आई थिंक आहे त पखियुनि जा केतिरा क़िस्म आहिनि। हा केतिरा आहिनि ख़बर आहे कुझु? अजी मुंहिंजे ख्याल में जेतिरो मूंखे यादि आहे तेतिरो मुंहिंजे ख्याल में त 10,000 क़िस्म हूंदा आहिनि पखियुनि जा। 10,000? जी हा मुझे ख्याल में पोइ डाउट आहे मूंखे बि थोरो वर्दी मूंखे ते 10,000 क़िस्म आहिनि पखियुनि जा। अच्छा चलो ठीकु आहे, ॾिसंदासीं लास्ट में त सही आहे जन। ऐं ॿियो छा चवणु चाहींदो सनम? बाजी ॿियो बस तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, एंजॉय कयूं पिया, कालू बि ॾिसूं पिया, सॉन्ग एतिरा ज़बरदस्त पिया हलनि, उहे बि ॿुधूं पिया। हा अच्छा सनम खां इहो पुछंदासीं ऐं मतिलबु सभिनी व्यूअर्स खां बि इहो पुछणो आहे, पर सनम खां स्टार्ट कयूं था। जेके बि असां सॉन्ग हलायूं था तव्हांखे पसंदि आहिनि, सुठा पिया लॻनि? जी बाजी बिल्कुल सॉन्ग चो तो ओल्ड इज गोल्ड। तव्हां जाम सुठा सॉन्ग हलाईंदा आहियो, कल बि तव्हां जाम सुठा सॉन्ग हलाया, वरी अॼु थोरो चेंज आहिनि त अॼु बि सॉन्ग सुठा पिया हलनि। चलो सही आहे। अॼु माना खादिम भाई एनडी शर्मा जी सिलेक्शन जेका आहे उहा क़बूल वई आहे। वाह वाह। वालेकुम सलाम। सनम टीवी जो वॉल्यूम ऑन आहे छा? सॼो टीवी जो वॉल्यूम ऐं ॿुधां पई हीअ जेको आहे टीवी जो वॉल्यूम महिरबानी थोरो घटि रखंदा कयो या वरी म्यूट करे छॾंदा कयो, छो जो इहा ई ॻाल्हि थींदी आहे, कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। सो बहरहाल वॾी महिरबानी सनम तव्हां कॉल कई असांखे ऐं जेको आहे सॉन्ग्स जी तारीफ़ कई, त जेके बि सॉन्ग हलनि था सुठा आहिनि, तव्हां इंजॉय कयो पिया, ॿुधो पिया ऐं शाम जी चांहि बि तव्हां पियो था। त सनम मूंखे सलाह कई त मां चयो उहो ई आहे न, सलाह असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं, खाओ पीओ त सलाह त न त पेट में पला त। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बसीर खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां। जी बशीर भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हांजो, तव्हां ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र, तव्हांजी दुआ आहे भाउ, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? अॼु जेको सवाल आहे त दुनिया में 10,000 पखी आहिनि। सही 10,000 हिकिड़ी फरमाइश आहे त आशा परवीन जो गानो ॿुधाईंदो त महिरबानी तव्हांजी सिंधी ॿोल आहिनि गाने जा त रूंडे उमिरि गुज़ारी यार जी ख़बर न काई आहे त सही असांजो हलंदो आहे की हिन ते कशिश ते हलंदो आहे, पर जेकॾहिं हिन वक़्तु लाइब्रेरी में हूंदो त ज़रूरु ॿुधाईंदासीं, न त माज़रत। दोस्तनि खे यादि कंदासीं ऐं कमर रहमान डायरी, आफ़िज़ मिठल पंवर, आफ़िज़ परवेज़, जेके ॿुधनि था उन सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम भाउ, उन्हनि सभिनी जे तरफ़ां। ऐं जेको आहे बशीर भाउ बदीन खां असांखे कॉल कंदासीं, रेगुलर कॉलर। ऐं भाउ जेको आहे चयो त पखियुनि जो जेको तादाद आहे दुनिया में 10,000 क़िस्म जा पखी आहिनि, त ॾिसंदासीं त भाउ जो जवाबु केतिरे हद ताईं सही आहे या न। सो बहरहाल जेको आहे उन्हनि फरमाइश बि कई, ऐं जेकॾहिं अदा तव्हां जेको सॉन्ग फरमाइश कयो आहे अगरि लाइब्रेरी में हूंदो त ज़रूरु प्ले कंदासीं, न त अॼु जेके बि सॉन्ग सिलेक्ट कया आहिनि त उमेद आहे त तव्हां सभिनी खे सुठा लॻंदा हूंदा, तव्हां इंजॉय कंदा हूंदो। ऐं ब्रेक जो भी टाइम थयो है, गॾो गॾु असां भी ब्रेक वठूं, असां भी चाय वाय पियूं। सो चाय शाय का ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाद वापस आते हैं। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था।
मूंखे कंफ्यूज करे छॾियो छोकिरनि मतिलबु पाण में ॻाल्हाए करे। सो बहरहाल जेको आहे ख़ूबसूरत ट्रैक अवां ॿुधो ऐं मां बि ॿुधो एंजॉय कयो हूंदो यकीनन तव्हां। अच्छा असां वटि जेको सॉन्ग तव्हां चवंदा आहियो जंहिं बि सिंगर जो जीअं हिन वक़्तु आबदा परवीन जे असांखे फरमाइश थी त आबदा परवीन जा बि खोड़ सारा सॉन्ग्स आहिनि त असां जेकॾहिं उहो सॉन्ग नथा प्ले करे सघूं त आबदा परवीन जो ई असां ॿियो को सॉन्ग जेको असां वटि हूंदो असां उहो ज़रूरु प्ले कंदासीं त उन जेको जंहिं असांखे फरमाइश कई त उन जी फरमाइश बि हिकिड़े क़िस्म जी पूरी थी वेंदी ऐं ट्रैक बि प्ले थी वेंदो। त असां वटि आबदा परवीन जो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे उहो असां प्ले ज़रूरु कंदासीं ऐं जंहिं भाउ असांखे आबदा परवीन जे गाने जी रिक्वेस्ट कई ऐं जेको आहे फरमाइश कई त उनजी बि उहा पूरी थी वेंदी। सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो ऐं स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे 5 खां 7 वॻे ताईं असां लाइव ईंदा आहियूं म्यूज़िक ऑन डिमांड मंडे टू फ्राइडे। ऐं ॿी ॻाल्हि इहो मां चवंदी हलां हमेशह गौर सां ॿुधंदा कयो ऐं अमल बि कंदा आहियो पर जेको आहे वरी बि अञा जेको अमल जो रेशियो आहे उहो तमामु घटि आहे मतिलबु घटि माण्हू उन ते अमल कंदा आहिनि ऐं कुझु आहिनि जेके टीवी जो वॉल्यूम ऑन करे छॾींदा आहिनि। सो कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम यारी मदद मोलाली मदद कीअं आहे भाउ? सब खैर दी अंसारी कोशिश वाला गुलशन दी कराची मां भेण। बिल्कुल भाउ बिल्कुल केर नथो सुञाणे अंसार अली खोसे खे। मेहरबानी भेण थी कर मुझे जगह आपदार तो सा बिल्कुल उन्हनि ॻाल्हायो आवाज़ बिल्कुल तव्हां जहिड़ो मां चयो तव्हां कॉल कई आहे वरी। हां दी वो भाउ इन मुंहिंजो वॾो भाउ आहे। चलो अलाह साईं ख़ुशि रखे उन्हनि खे ऐं उन्हनि बि कॉल कई तव्हां बि कॉल कंदा आहियो। पखियुनि जे पखियुनि जे लखनि जी तादाद में आहे नदी मां त गानो ॿुधाईंदो ऐं मास्टर मंदो जो गानो को सुठो ॿुधाइजो। बिल्कुल तव्हां छा ॿुधाईंदो? मां गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो गानो ॿुधाईंदुमि भेण। बिल्कुल ॿुधायो भाउ। तेरा दोस्त ॾिसनि पिया मदर बलोच गुप्तार को रमीर को अदा अली को भटी इन डी रमीरा तव्हांखे नवाज़ शाह में सलाम पई ॾे मुंहिंजी भाई। वालेकुम सलाम ज़मीरा वालेकुम सलाम। ट्राई थी करे तुंहिंजो छा पई करे? नंबर ट्राई थी करे मोबाइल नथी लॻे त नंबर ट्राई पई करे बस ट्राई कंदा रहो लॻी वेंदो पाण ई। जी भाउ सॉन्ग ॿुधायो। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी वई शायदि ऐं जेको आहे जेका खादिम भाउ मूंखे थो ॾिसे मां हुनखे त अचानक वारी ॿी कॉल अची वई मथां। सो बहरहाल अंसार भाउ तव्हांजी वॾी महिरबानी ऐं सॉरी तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई जंहिंजे करे असां सॉन्ग न ॿुधी सघियासीं पर जेको आहे मास्टर मंज़ूर जी उन्हनि फरमाइश कई आहे त ठीकु आहे मास्टर मंज़ूर जो को बि सॉन्ग हूंदो त उहो प्ले कंदासीं पर हिन वक़्तु असां आबदा परवीन जो ट्रैक प्ले कंदासीं ऐं उन्हनि चयो त मुंहिंजी जेका भाइटी आहे उहा बि तव्हांखे सलाम पई ॾे ऐं प्रोग्राम ॾिसे पई नंबर बि ट्राई करे थी उन्हनि जी वॾी महिरबानी। कॉल आहे कॉल वठंदासीं। अच्छा कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जेको बि कॉल करे पर महिरबानी टीवी जो वॉल्यूम राय महिरबानी म्यूट करे छॾींदा कयो यार ऑफ करे छॾींदा कयो। हाणे छा चवां कहिड़ी ॿोली में चवां त पोइ इहो ई थींदो आहे त कॉल जेका डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे सिग्नल्स प्रॉब्लम में हूंदो आहे त उनजी वजह सां बि थींदो आहे ज़रूरी न आहे तव्हांजी टीवी जो वॉल्यूम ऑन हुजे पर जेका जीअं रेशो मां चयो त रेशो इलाही घटि आहे जेको पंहिंजो टीवी जो वॉल्यूम बंदि रखंदा आहिनि ऐं हमेशह वरी ईअं ई थींदो आहे त टीवी जो आवाज़ु जेको आहे खुलियल हूंदो आहे ऐं असांजी ॻाल्हि ॿोल सही तरीक़े सां न आहे थी सघंदी त बराए महिरबानी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो बंदि करे छॾींदा कयो। कॉल बि आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुजम्मिल महमूद था ॻाल्हायूं मेरापुर खां। कीअं आहियो? ठीकु आहियो? हा पिता ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। नालो छा ॿुधायो? मुजम्मिल मुंहिंजो नालो। मुजम्मिल तव्हां पहिरीं बि ॻाल्हायो आहे न? हा मां पहिरीं ॻाल्हायो। हा मूंखे यादि अची वियो। कीअं आहियो? ठीकु ठाक? हा तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुजम्मिल प्रोग्राम ॾिसो था? हा ॾिसूं था ॾाढो वणे थो। ॾाढो वणे थो। हा हा प्रोग्राम अच्छा भला जेके असां तव्हांखे गीत वग़ैरह ॿुधाईंदा आहियूं गाना सॉन्ग्स वणंदा आहिनि उहे सुठा लॻंदा आहिनि? हा उहे वणंदा आहिनि। हा ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो मुंहिंजी हैप्पी बर्थडे आहे अॼु राति 3 बजे। छा थियो आहे? हा हैप्पी बर्थडे आहे मुंहिंजी राति। अच्छा बर्थडे आहे। वाह 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 हैप्पी बर्थडे टू यू मुजम्मिल। थैंक यू। सो मुजम्मिल अल्लाह साईं तो ख़ुशि रखी अल्लाह साईं वॾी हयाती ॾे तूं खोड़ सारी बर्थडे पंहिंजी जेके आहिनि। जी बिल्कुलु। हेलो हेलो
कॉल डिस्कनेक्ट थी वई। ऐं जेको आहे मेहरापुर मां जेको आहे मुज़मिल सां ॻाल्हायो ऐं मेहरापुर मां भाभी सां ॻाल्हाईंदो आहे त जेको आहे अॼु मुज़मिल जी बर्थडे आहे त मुज़मिल असांजे तरफ़ां मुंहिंजी तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां खोड़ सारियूं बेस्ट विशिस। अल्लाह ताला तव्हांखे वरी हयाती ॾिए ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं 1000 साल वारियूं जेके बर्थडे आहिनि उहे तव्हां मल्हायो। 100 साल काफ़ी आहिनि बसि, ठीकु आहे, 100 साल काफ़ी हूंदा आहिनि। सो अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं खोड़ सारियूं तव्हां सालगिराहूं ईअं ई पंहिंजो मल्हाईंदा रहो। ऐं जॾहिं बि कॉल कयो त इहो ई चवंदमि टीवी जो आवाज़ु बंदि, ठीकु आहे। सो हिन वक़्तु स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, जल्दी सां कॉल कयो ऐं ॾिसंदासीं केरु हूंदो, किथां खां हूंदो, पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मैंशन कराईंदा कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुछ आओ अभी मां बिल्कुलु ठीकु। भाउ केरु किथां खां? अल्लाह साईं कुझु कंदव। मां सखर खां ॻाल्हायां पियो, मुमताज़ अली मेमून। तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त पियो हले। महिरबानी भाउ, महिरबानी। असांखे हिकिड़ो मौला अलीअ जो सॉन्ग ॿुधाइजो। असां आहियूं मौलाई माण्हू, सॉन्ग असांखे मौला अली जा ॾाढा पसंदि आहे न। जी महिरबानी थी वञे भेण त असांखे मौला अलीअ जो हिकिड़ो सॉन्ग ज़बरदस्त ॿुधाईंदव। ठीकु आहे, ज़रूरु ॿुधाईंदासीं भाउ। ॿियो कुझु चवणु चाहींदो? अल्लाह ताला कुझु कंदव। आमीन। अल्लाह साईं तव्हांखे वॾी ज़िंदगी मदीने मोकिलींदो। आमीन आमीन आमीन। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ऐं भाउ कॉल कई असांखे ऐं भाउ चयो त मौला अली जो अगरि को बि कसीदो असां वटि हूंदो त पोइ ज़रूरु प्ले कंदासीं असां। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई असांखे ऐं इलाही सुठो लॻो। अच्छा, दुआ जेका आहे न, ॾिसो इहा मतिलबु केर बि कंहिंखे ॾींदो आहे त उहो माण्हू ख़ुशनसीब हूंदो आहे जंहिंखे बिना कंहिं मतिलब जे दुआऊं मिलनि त आऊं त पाण ख़ुशनसीब सम्झंदी आहियां। त मां इहो सम्झंदी आहियां मूं त जेके खोड़ सारियूं मुसीबतूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे अचणियूं हूंदियूं इंसान आहियां त उहे इन्हनि दुआउनि जे करे जेके आहिनि उहे टरी वेंदियूं आहिनि। स्पेशली मुंहिंजे माउ पीउ जी दुआ त मूंसां 24 कलाक जेके आहिनि उहा गॾु हूंदी आहे। त पोइ मुंहिंजो त इहो यकीन ऐं ईमान आहे त जेसीं ताईं अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾिए, मतिलबु उहे दुआ गो आहिनि त तेसीं ताईं त कुझु बि नथो थी सघे। ऐं हमेशह हर मुसीबत खां परे रहंदी आहियां। अची वेंदी आहे वक़्ती तौर ते, पर वरी माना ख़तमु थी वेंदी आहे। त इहो माउ पीउ जिन जो ज़िंदा आहिनि उहे बि माण्हू ख़ुशनसीब आहिनि। ऐं वरी जिन जा माउ पीउ न हूंदा आहिनि त उन्हनि खां तव्हां पुछो। ऐं जेके वरी माउ पीउ हूंदे उन्हनि जो क़दुरु न आहिनि कंदा त उन्हनि जहिड़ा बदनसीब त केर बि न हूंदा आहिनि। सो बहरहाल इहे दुनिया आहे, दुनियावी ॻाल्हियूं बि हलंदियूं रहंदियूं, इहे दुनिया बि हलंदी रहंदी। कंहिंजे अचण या कंहिंजे वञण सां को बि फ़र्क़ु न आहे पवंदो। तव्हां अगरि पंहिंजे माउ पीउ खे लेखियो था त बि ठीकु आहे, जेकॾहिं नथा लेखियो त बि ठीकु आहे। छो जो ॾिसो मकाफ़ात अमल आहे, जहिड़ी करणी आहे तहिड़ी भरणी आहे। अगरि तव्हां अॼु पंहिंजे माउ पीउ जी क़दुरु इज़त नथा कयो त सुभाणे तव्हांजी औलाद बि न कंदी। तव्हांखे बि इन ई उन मुश्किल खां, इन ई प्रोसेस खां गुज़रणो पवंदो। त बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो ऐं इज़त कयो। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? जाफर लादो सकलकोट कराची अपना होटल। जी अदा वेलकम कयूं था। भाउ कीअं आहियो? फर्स्ट टाइम प्रोग्राम पिया ॾिसो, ॾाढो सुठो वणे पियो। महिरबानी भाउ, महिरबानी। फर्स्ट टाइम प्रोग्राम ॾिसो पिया, फर्स्ट टाइम ई कॉल लॻी वई आहे। जी जी अदी महिरबानी, कॉल लॻी वई, सुठो अलाह मंज़ूर थी वई। वाह वाह, मुबारक हुजे भाउ। हाणे टॉपिक छा बोले? टॉपिक आहे त माना दुनिया में केतिरे क़िस्मनि जा पखी आहिनि लॻभॻि? लॻभॻि अदी जेका टोटल मख़लूक़ात आहे अलाह पाक जी वो 18000 आहिनि। 18000? जी जी पक्का? पक सफ़ा सफ़ पक ही आहे। चलो ठीकु आहे भाउ। ॿियो कुझु चवणु चाहींदो? बस जेके प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, जेके ॿुधनि सभिनी खे सलाम, दोस्तनि खे, भाइरनि खे। वालेकुम सलाम। ख़ासि करे मुंहिंजो भाउ हैदर आहे, बशीर लाको, जी भाउ। अमजद, हैदर, जी शहजाद, एजाज, सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम। ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी कॉल करण जी। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। ऐं भाउ सां कॉल कई ऐं पखियुनि जो तादादु भाउ जेको आहे उहो ॿुधायो आहे लॻभॻि 18000। ऐं भाउ जो त इहो पको आहे। ऐं किन ॿुधायो आहे 10000। त पोइ ॾिसंदासीं त हाणे 18000 सही आहे या 10000 सही आहे या 12000 सही आहे। सो बहरहाल इन ख़ुशीअ में, पखियुनि जी ख़ुशी में ख़ूबसूरत ट्रैक बि हलाईंदासीं। आबदा परवीन जो ख़ूबसूरत ट्रैक आहे, अचो त गॾिजी इंजॉय कयो। वेलकम। ऐं जेको आहे ख़ूबसूरत ट्रैक आहे ॿुधो। हिते आबिद भाई मूंखे खिलायो आहे, हिते स्क्रीन ते मां चई छॾींदमि, छो जो मां बर्दाश्त नथो थिए। आबिद भाई अको वेठो पोइ हवाला काटे। छा थियो? आबिद खे चई छॾियमि न, बसि ठीकु आहे न।
सो बहरहाल ख़ुशि टे कवां ॾिठो ऐं जेको आहे इंजॉय बि कयो हूंदो असां बि थोरो मस्ती मज़ाक कंदा रहंदा आहियूं न पाण में ऐं वरी अचानक अची वेंदा आहियूं त ख़बर बि न आहे पवंदी त उन अची वियासीं कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी अदा कीअं आहियो बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र आहे भाउ असां बिल्कुलु ठीकु ठाक लॻा पिया आहियूं ऐं पूरी टीम ठीकु आहे तव्हां ॿुधायो जी अदा अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे जी भाउ छा चवणु चाहींदो नंबर अदा हिन लाइ न मिलंदो आहे छो त सभु ट्राए कंदा आहिनि सभिनी जी कोशिशि हूंदी आहे त असांजो नंबर मिले असांजो मिले आवाज़ कटिजे पियो भाउ तव्हांजो सॉरी भाउ आवाज़ बिल्कुलु भी सम्झ में न पियो अचे कॉल डिस्कनेक्ट थी वई सो बहरहाल असां जेको आहे पंहिंजे मस्ती मज़ाक में लॻा पियासीं स्टूडियो में थोरो घणो चिट चिट थींदी रहंदी आहे ऐं हिक ॿिए खे असां मतिलबु तंग बि कंदा आहियूं ऐं मूंखे महिल तंग कनि पिया आबिद भाउ हिते अमीर ग़रीब हिते सभु वेठा आहिनि सो मूंखे बि तंग कनि पिया सो मां बि वरी अचानक अची वियासीं त ख़बर बि न पई सो बहरहाल ऐं जेको आहे भाउ कॉल कई असांखे सुठो लॻो ऐं भाउ चयो त नंबर जेको आहे बिज़ी थो रहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे सभु हिकु ई एट टाइम नंबर ट्राए कंदा आहिनि त सभिनी जी कोशिशि हूंदी आहे त असांजो नंबर मिले इन जे करे वरी नंबर बिज़ी रहंदो आहे कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण तव्हां ॾाढो इंतज़ार करायो आहे यकीन कयो 4 चक्कर मुंहिंजी कॉल कटिजी वई असां वटि लाइट 4 बजे खां वठी अञा ताईं लाइट कान आई आहे तव्हां आंटी नईमा सां ॻाल्हायो पिया वरी महिमान सां कंहिं सां ॻाल्हायो पिया मां चयो अधी खे चयो अॼु खां मुंहिंजो बलोची वाइदो आहे त अॼु खां पोइ कशिश ते बग़ैर कॉल न कंदो छो छा थियो अहिड़ो ख़ुदा जी कसम एॾो दुख थो थिए मां यको 5 बजे खां कॉल लॻायो वेठो आहियां 4 चक्कर मुंहिंजी कॉल कटिजी वई आहे तव्हांजो आवाज़ थियो थी मां आंटी नईमा छाजे लाइ माना असां अच्छा अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो 2 मिंट दिलि टोड़े छॾियो आहे न ॻाल्हि ॿुधो असांजी हिन लाइन में थोरो मसइलो आहे उतां खां ई न मतिलबु त हू कॉल जे मथां कॉल अटेंड थी वेंदी आहे मां कंहिं ॿिए कॉलर सां ॻाल्हाईंदी आहियां मथां कंहिं ॿिए जी कॉल अटेंड थी वेंदी आहे हिन में थोरो इहो प्रॉब्लम आहे इहो सेट थी वेंदो इहो हिननि जो ॾोह न आहे न ई मुंहिंजो ॾोह आहे इहो थोरो टेक्निकल फॉल्ट आहे हिते त इन जो तव्हां ॾुख न कयो इन जो तव्हां ॾुख न कयो ऐं जेको आहे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे तव्हांजो पंहिंजो शो आहे ईअं तव्हां ईअं कीअं कंदव मज़र भाउ कॉल डिस्कनेक्ट थी वई सो अच्छा मां इहो काफ़ी शिकायत इहा आहे त वाकई कॉल ते कॉल जेका आहे उहा अची वेंदी आहे त अॻिले खे ईअं लॻंदो आहे त पाण में जेको आहे हू ॻाल्हाइनि पिया मूंखे कोई रेस्पॉन्स नथो ॾिए त हिते सेट ते थोरो मसइलो आहे इहो असां अॻे शिकायत बि कई आहे त कॉल जॾहिं हिकिड़ी कॉल हले थी त मथां ॿी कॉल पाण ई अटेंड थी वञे माना ऑटोमेटिकली हुन में अहिड़ी का शइ अची थी वञे त उहा असां शिकायत कई आहे उहा बि सही थी वेंदी पर हिते थोरो इहो मसइलो आहे इन जे करे अॻिलो कोई दुख न करे त मतिलबु मूंखे रेस्पॉन्स न पियो मिले सो मज़रबा बिल्कुलु बि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे तव्हां दिलि मां कढी छॾियो त अहिड़ी का ॻाल्हि आहे सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहे भाउ ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ नालो त ॿुधायो पंहिंजो वापदा कॉलोनी गुडू ज़िला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह हनीफ भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह भेण शुक्र आहे तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं आहियां तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो था भाउ प्रोग्राम बहितरीन हमेशह जी आहे महिरबानी भाउ वॾी महिरबानी छा चवणु चाहींदो प्रोग्राम में काफ़ी माण्हुनि जी तव्हांजी ऐं तव्हांजे डायरेक्टर साहब जी महिनत आहे जे करे प्रोग्राम तमामु बहितरीन आहे महिरबानी हिकु माण्हू जी महिनत न आहे त 10-12 माण्हुनि जी महिनत आहे बिल्कुलु पूरी टीम जी महिनत हूंदी आहे ऐं टीम खां सवाइ जेको आहे केरु हिकिड़ो कुझु बि न हूंदो आहे जी बिल्कुलु जी अदा सवालात पखियुनि जा घणा क़िस्म हूंदा आहिनि हा छो त पखियुनि जा काफ़ी क़िस्म आहिनि हद खां वधीक 2000 खां मथे आहिनि लेकिन घटि न आहिनि अच्छा 2000 खां मथे आहिनि मतिलबु घटि न आहिनि ठीकु आहे जी जी ठीकु आहे अदा ॿियो छा चवणु चाहींदो बस दोस्त तव्हांजे
डायरेक्टर साहब के सलाम फरमान वालेकुम भुट्टो सलाम। ऐं बाक़ी जेके बि संता सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम हनीफ़ भाउ, वॾी महिरबानी। हनीफ़ शाह गुड्डू खां असांजो रेगुलर कॉलर, तमामु प्यारो भाउ असांजो। ऐं हनीफ़ भाउ जो त माना हज़ारनि 2000 खां मथे, माना हज़ारनि में आहिनि, सवनि में कोन्हनि के बाक़ी। ऐं उन्हनि जो त माना 2000 खां घटि न आहिनि, पर वधीक थी सघनि था। पोइ हाणे केतिरी तादाद आहे उहा वरी लास्ट में असां मेंशन कंदासीं। सो बहरहाल वरी बि हिकु दफ़ो इहो चवंदी हलंदमि, ब्रेक जो टाइम थियो आहे, पर ब्रेक ते वञण खां पहिरीं चवंदी हलंदमि त जेको बि इहो सम्झे थो त कंहिंजी कॉल अटेंड करे ऐं असां वरी उनखे रेस्पॉन्स नथा ॾियूं या डिस्कनेक्ट करे था छॾियूं, त इहो बिल्कुलु ग़लति आहे, छो जो थोरो हिन में टेक्निकल मसइलो आहे ऐं उहो बि अॻियां शिकायत वञी चुकी आहे। उहो सही थी वेंदो, त दिलि में न कंदा कयो, ठीकु आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं तव्हां ईअं नाराज़ बि न थींदा कयो, ठीकु आहे। ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। ऐं जेको आहे ब्रेक ते असां वियासीं, ब्रेक खां वापसि अची वियासीं, छो जो कंहिं बि कम में जेको आहे ब्रेक ज़रूरी हूंदो आहे, साही ज़रूरी हूंदी आहे। बहरहाल कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ, केरु किथां खां था? इरफान अली अबड़ो शिकारपुर खां ॻाल्हायां थो। अली जी इरफान भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? अलहमदुलिल्लाह, तव्हां ॿुधायो जी, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? माशाल्लाह बिल्कुलु जी। तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां रोज़, ऐं प्रोग्राम तमामु बहितरीन आहे तव्हांजो। महिरबानी बहितरीन आहे प्रोग्राम, तमामु सुठो आहे। महिरबानी भाउ, महिरबानी। छा चवणु चाहींदो? कॉल फर्स्ट टाइम कॉल लॻी आहे। फर्स्ट टाइम कॉल लॻी आहे न तव्हांजी? फर्स्ट टाइम लॻी आहे, लॻी आहे। ॾिसंदो अच्छा, आहियां। वाह वाह, मुबारक हुजे, मुबारक हुजे। शेयर ॿुधाइणु चाहींदो बाबा खे। बिल्कुलु ॿुधायो। शेयर सिंधी में अल्फाज़ आहिनि। बिल्कुलु ॿुधायो। कंहिंसां पंहिंजा असां दुख दर्द विरायूं, केरु आहे सचो असां हिते कंहिंखे आज़मायूं। वाह न रोज़ जो तव्हां असांखे करे यादि, दुनिया खां ई मोकिलायूं। वाह 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 वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत शेर तव्हां ॿुधायो। अच्छा, इहो मतिलबु कंहिंजो लिखियलु आहे? शाइर जो नालो? सॉरी अदा, तव्हांजो आवाज़ कटिजे पियो भाउ। इहो मुंहिंजो पंहिंजो लिखियलु आहे। तव्हांजो पंहिंजो आहे? वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। मतिलबु शाइरी कंदा आहियो? शुरू में कंदुमि कंहिं टाइम में, हाणे त ख़ैर असां पंहिंजी बिज़ी लाइफ थी वई आहे नौकिरी खां पोइ। नौकिरी खां पोइ? हा, नौकिरी खां पोइ माण्हू बिज़ी थी थो वञे, पर मतिलबु कॾहिं खां शौक़ु करे खां? शुरू खां ई, बचपन खां? जी जी, शुरू खां बचपन खां शौक़ु हुयो पहिरियों शायरी जो। ज़बरदस्त, माशाल्लाह, सुठा जेके लाइनूं तव्हां ॿुधायूं, सुठियूं ॿुधायूं। ॿियो कुझु चवणु चाहींदो? तमामु घणी ख़ुशी थी असां सां ॻाल्हाइण में, प्रोग्राम शामिल थी करे। बिल्कुलु, मूंखे बि ख़ुशी थी। ऐं न्यू कॉलर सलाम हुजे। वालेकुम सलाम भाउ इरफान। ऐं इलाही सुठो लॻो इरफान भाउ, तव्हां कॉल कई ऐं जेको आहे अदा शेर बि ॿुधायो, ऐं शेर इलाही सुठो ॿुधायो। अदा चयो त मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे, ऐं पाण लिखियो आहे। ऐं शौक़ु हमेशह हर कंहिंखे पंहिंजी नौकिरी या पंहिंजी फील्ड पंहिंजे हिसाब सां, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त साइड ते ॿिया बि सुठा शौक़ु जेके आहिनि माण्हू रखंदा आहिनि। जीअं अदा जो शौक़ु आहे त शाइरी जो, त सुठी ॻाल्हि आहे लिखण बि। ऐं शाइरी ज़रिए असां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि जेको आहे चई सघंदा आहियूं, कंहिंखे मयार बि ॾेई सघंदा आहियूं, कंहिंसां को इज़हार बि करे सघंदा आहियूं, त शाइरी ज़रिए त सुठी ॻाल्हि आहे। ऐं अदा अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। फर्स्ट टाइम भाउ कॉल कई ऐं कॉल मिली वई। सो बहरहाल ॿी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ालिद भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। इहे अॼु पखियुनि जा जेके क़िस्म आहिनि, उहे आहिनि 10 खां 13 हज़ारनि जे विच ते। 10 खां 13? सही। 10 खां 13 जे विच ते जी, जेका माना जदीद माना रिसर्च आई आहे 2021 में। अच्छा, सही। 2016 में 7 बि हुया, 8 बि हुया। हाँ। जेका न्यू स्टडी आई आहे, हाँ, उहा माना 10 खां माना 13,000 आहे। 10 खां 13, सही। 10 खां 13,000 पक्का भाउ? बिल्कुलु। बिल्कुलु, ॿुधायो। कंहिंजी न कहीं साण का राही आहे, कंहिंजी न कहीं साण का राही आहे जी। वाह। तालिबुल मौला ज़रा गौर त कर, हिन दौर में हर शख्स ॼण तवाई आहे। वाह 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 वाह, सही। महिरबानी। वॾी महिरबानी। ख़ालिद भुट्टो भाउ असांखे कॉल कई ऐं इलाही सुठो लॻो भाउ सां ॻाल्हाए। ऐं भाउ चयो त जेको पखियुनि जो तादाद ॿुधायसि
उन चयो त माना 10,000 खां 13,000 जे विच ताईं आहिनि। 2021 जी रिसर्च आहे त हाणे ॾिसंदासीं त ख़ालिद भाउ केतिरे हद ताईं उन्हनि सही ॿुधायो या जंहिं 18,000 चई उहे सही आहिनि या जिन सिर्फ़ु 10,000 चई या सिर्फ़ु जिन 2,000 चई त उन्हनि जी जेको उन्हनि जो जेको जवाबु आहे उहो सही आहे। त ॾिसंदासीं लास्ट में त जवाबु कंहिंजो सही आहे ऐं केतिरे हद ताईं सही आहे। सो बहरहाल जेको आहे अॼु जो असांजो सुवाल बि इहो ई आहे त पखियुनि जा जेके दुनिया में क़िस्म आहिनि उहे केतिरा आहिनि, केतिरी तादाद आहे उन्हनि जी। सो काफ़ी खोड़ सारे माण्हुनि जवाबु ॾिनो आहे। अॻियां ॾिसंदासीं केरु जवाबु कहिड़ो थो ॾिए, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आप कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? सुञातो अलाए न? दुआ न मां दुआ नथी ॻाल्हायां, मां ममता सां थी ॻाल्हायां। केरु पिया ॻाल्हायो? ममता सां। न दुआ था ॻाल्हायो तव्हां? हा मां ममता सां थी ॻाल्हायां थी, सखर सां ॻाल्हायां थी। न तव्हां दुआ था ॻाल्हायो? अच्छा मूंखे कचरियो कयो? न और शो अदी मां पहिरीं निकाल रंगन वारी शाम में कई हुई, उहा कहिड़ी आहे दुआ? मां त दुआ न आहियां। हा आदि पोइ मां बि तव्हांखे चवां थी त तव्हां दुआ ई आहियो। अच्छा ॾिस मतिलबु एॾी पकी, मां पाण पकी आहियां। अच्छा मन त सुञाणे था वञो आपी? हा मां बिल्कुलु सुञाणे वेंदी आहियां। मां चवां त कीअं नथी थी सघे त मां दुआ न आहियां, मतिलबु ममताज़ अलाए केरु ममताज़, मां त सुञाणा बि नथी। मां चवां पई मां हिकिड़ो ॾिसो मज़ाक कया ॾिसो त आप ॾिसो सुञाणे थी वञे। अच्छा माना दुआ त एक्टर आहे भई, ऐं माना तव्हां ईअं चयो न, मतिलबु कहिड़ी दुआ? आऊं त नथी सुञाणा केरु आहे दुआ? हा आप चवा पर मां चयो बसि हुन कॉल कटिजी वञे। ॿियो ॿुधायो दुआ कीअं आहियो? ठीकु ठाक? जी मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था? जी तमामु सुठो तव्हां प्रोग्राम आहे। आप असांजी कशिश टीवी सही नथी हले सफ़ा बि। त तव्हां पंहिंजे केबल ऑपरेटर सां राब्तो कयो? हा बसि उन सां करो पवंदो राब्तो। उनजी तव्हां छा चवंदा आहिनि फी बंदि कयो, पैसा ॾियणु बंदि कयो, पाण ई अची वेंदो तव्हां वटि, तव्हां हाणे वञण जी ज़रूरत बि न आहे। ओ आपी उहा हालत थींदी अथनि हा न वरी बेस्ता आहिनि वॾा। न ईअं न चइबो आहे। ऐं जेको आहे न ॿियो इहो दुआ मां इहो पई चवां त तव्हां उन्हनि वीचारनि सां ईअं कंदा आहियो तॾहिं त केबल ई सही नथी हले न, इन जे करे। न आपी असां पंहिंजा सही पैसा ॾींदा आहियूं सभिनी खे, अलाए छो त बि ईअं न थींदो आहे। चलो ठीकु आहे, अलाह सही हिदायत ॾींदो उन्हनि खे। ऐं चैनल बिल्कुलु भई तव्हांजो टॉपिक कहिड़ो आहे? असांजो टॉपिक इलाही सुठो आहे। टॉपिक आहे त पखियुनि जा केतिरा मतिलबु क़िस्म आहिनि दुनिया में। अईबा मूंखे ख़बर न आहे। अईबा छो? अलाए कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि, हर ज़हन में बि न पवंदा, ऐं सॼो ॾींहुं शइ यादि हूंदी आहे। त तुको लॻा मिड़ई 2,000 5,000 10,000 केतिरा? 10,000 हूंदा। 10,000 हूंदा? अच्छा तुको आहे न इहो माना। अब बस तुको है। आप अजरा जी तव्हांखे अजरा चयो असां तव्हां चवंदा सुठो लॻंदो आहे या आपी? ॿई सुठो लॻंदो आहे। अज़रा मुंहिंजो नालो आहे, नालो बि सुठो आहे मुंहिंजो। आपी चवंदा आहियो इहो बि सुठो लॻंदो आहे। अच्छा मूंखे न सभु आपी चवंदा आहिनि, हाणे ख़बर न आहे मूंखां सभु वॾियूं आहिनि अलाए मूंखां सभु नंढियूं आहिनि, पर मूंखे सभु आपी या बाजी चवंदा आहिनि। मां तव्हांखे नंढी आहियां ऐं ॾिसंदव न तव्हां मूंखे नंढा आहियो। न तव्हां त उहे बि नंढा आहियो, तव्हां ॿुधाईंदा आहियो त तव्हां 9th मैट्रिक जा स्टूडेंट आहियो, त पोइ त तव्हां नंढा आहियो। बिल्कुलु। पर मूंखे अॼु ताईं मतिलबु जंहिं बि ॻाल्हायो आहे न, मतिलबु वॾियूं बि उमिरि जो बाजी चवंदियूं या आपी चवंदियूं, त पोइ मां चवंदी आहियां शायदि सभु वॾा हूंदा मूंखां या नंढा आहिनि। तव्हां रंगन में शामिल थियो, काको काल कंदो हुयो, भाउ तव्हांखे अमी सॾींदो हुयो। हा अमी चवण सुठो आहे, इहा इज़त ॾियण आहे न। हा आपी पर मां चवंदी अमी हिकु लफ़्ज़। अच्छा अमी माना एहतराम में चइबो आहे, त माना धीउ खे बिल्कुलु भेण खे अमी सॾिबो आहे, धीउ खे अमी सॾिबो आहे, इन जे करे हू मूंखे अमी चवंदो त मूंखे सुठो लॻंदो। हा ॾिस आपी मां रोको न पियो ट्राए कयां, आपी मुंहिंजी ॻाल्हि लॻे ई न पई। कॉल न पई लॻे, बसि इहो ई त मसइलो आहे न। बसि मां छा कयां, मां हुजां कॉल ते वेठी त मां त मिंट में कॉल खणा। आपी पोइ ईअं चवनि भला वारे वठी करे सभिनी खे कॉल कयो, हिकिड़ी दुआ कई ॿिए ॾींहुं मीर भाउ कई, ईअं कयो ॻाल्हि। अच्छा दुआ ॿुधो, मां हिते टेबल ते सेट लॻारायां थी न मोबाइल इन जो PTCL जो, उहो मां पाण खणंदमि। हेलो केरु? हा इहा बि त अञा बहितरीन आहे। हा न सही ॻाल्हि आहे। ॿियो ॿुधायो? जी आपी ॿियो ॿुधायो, ॿियो छा पिया कयो? आपी असां वेठासीं कमकार तो असां छोकिरियूं न आहियूं कंदा। कमु न कंदा आहियो? घटि आपी नंढी एज सभु भाउ भेण मूंखे वॾा आहिनि, बसि उहे कंदा आहिनि।
अच्छा मतलब घटि कंदा आहियो पर कंदा त आहियो न। ये जापी ईंदी आहे मूंखे कुकिंग बि तमामु सुठी ईंदी आहे नंढी एज आहे तोड़े त बि मूंखे इलाही दिलचस्पी आहे हिननि सां। हा सुठी ॻाल्हि आहे भले ॿियो कमकार न कयो पर कुकिंग सिखियो कुकिंग वॾी कम जी शइ हा आहे। जी जी बिल्कुलु छो जो कुकिंग या असांखे आहे न सुबुह अॼु असां नथा कयूं सुभाणे असांखे करिणो पवंदो इहो ई कमु। हा बिल्कुलु छो जो कुकिंग जेका माना कंदी आहे न छोकिरी उहा कंप्लीट हूंदी आहे मतिलबु अधूरी न हूंदी। हाँ ये भी हूँ भी कंप्लीट हूंदी आहे आपी। बिल्कुलु मतिलबु ॾिसो पढ़ाई सां गॾु पढ़ो था तव्हां हिकु सुठो इंसान हो सुठी तरबियत आहे पर जेकॾहिं वरी तव्हांखे माना उन सां गॾु कुकिंग बि सुठी ईंदी त माना वाह वाह थी वेंदी न। हाँ यार सुठी आप गेस्ट था घुरायो कुछ सुठा गेस्ट भी घुरायो। इंशाल्लाह नेक्स्ट वीक खां गेस्ट बि हूंदा असां सां गॾु महिमान हूंदा खोड़ सारा। अच्छा ॿियो कुझु ॻाल्हि मां सॉन्ग ॿुधाईंदमि। बिल्कुलु ॿुधायो। तू विसरी हुजी तोखे याद कया तू याद मूंखे ॾींहं रात आई इहो सोच ई कीअं मां सदको वञा तू याद मूंखे ॾींहं रात आई तू याद मूंखे ॾींहं रात आई आपी सुठो न आहे। वाह 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 ज़बरदस्त ऐं तव्हां बि असांखे यादि आहियो अहिड़ी ॻाल्हि न आहे तव्हां बि यादि हूंदा आहियो। अच्छा आपी सची ॿुधायो तव्हां छुटी जे ॾींहुं असांखे यादि कंदा आहियो जॾहिं घर में छंछरु आचर हूंदा आहियो। सही सही ॿुधायो सची 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 ॿुधायो आपी पोइ भले दुख थिए थो थिए। खादिम भाउ चए थो हीअ रुॻो निंड पई हूंदी आहे कंहिंखे यादि कोन कंदी आहे। अच्छा न सही आहे छाती रुॻो ईअं चवण पर तव्हां ॿुधायो। अच्छा यादि सां मुराद आहे त माना ॾिसो प्रोग्राम जो त ज़िक्र थींदो आहे माना कोई चवंदो आहे अॼु तुंहिंजी छुटी आहे प्रोग्राम ते नथी वञी मूं छो न सभु चवंदा आहिनि पोइ कॉलर त यादि कंदा हूंदा मूं चयो बसि मां बि कयां थी मतिलबु ईअं ॻाल्हि त थींदी आहे। बिल्कुलु आपने पसंदि वारो कॉलेज कहिड़ा फेवरेट जेको तव्हां चई सघो इहो ॾाढो सुठो आहे मुंहिंजो। मुंहिंजा सभु मतिलबु कॉलर रहिया आहिनि। कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जेको आहे अच्छा दुआ मूंखां पुछो त तव्हांजो माना फेवरेट कॉलर केरु आहे त मुंहिंजो फेवरेट कॉलर त हिकिड़ो कंहिंखे मां नथी चई सघां सभु मतिलबु सुठा आहिनि ऐं जॾहिं खां इन KTN या कशिश जी स्क्रीन ते जॾहिं खां आई आहे जॾहिं खां प्रोग्राम कयां पई त मूंखे त इलाही सुठी मोट मिली आहे सभिनी वटां ऐं उहो माण्हू न हूंदो आहे जेको मूंखे अधी भेण चई थकिजे न या अम्मी त माना धीउ थी वियो ऐं अहिड़ा खोड़ सारा आहिनि जिन मूंखे पंहिंजी भेण या धीउ चयो आहे जिन में अलीगुल भाउ फस्ट नंबर ते आहे त अलीगुल भाउ मूंखे पंहिंजो दिलि सां मतिलबु धीउ मञींदो आहे भेण चवंदो आहे त मूंखे सुठो लॻंदो आहे। ईअं जेको आहे भगन ढकड़ भाई बाडर खां उन्हनि पंहिंजी भेण या धीउ जो लक़ब ॾिनो त उहो बि सुठो लॻो। आंटी नई मां बि मूंखे पंहिंजी धीउ सम्झंदी आहे मिसिस समर शाह इहे सभु जेके बि आहिनि मतिलबु सुठो मूंखे सभिनी मां सुठी मोट मिली आहे सभिनी मां सुठो प्यारु मिलियो आहे त मुंहिंजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि। त बहरहाल कॉल बि आहे कॉल वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी हां बिल्कुलु ठीकु आहे ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु भाउ नालो त ॿुधायो। आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे। आवाज़ घटि पियो अचे नालो त ॿुधायो पंहिंजो भाउ। अॼु फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो ॿाहिरि की खां। फरमान कीअं आहियो ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह जी हां बिल्कुलु ठीकु आहे ॿुधायो ठीकु आहियो त ॾिसो अल्लाह जो शुक्र आहे। फरमान प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी बिल्कुलु आउं प्रोग्राम ॾिसां पियो माशाल्लाह तमामु बहितरीन हुई। छा चवणु चाहींदो? अॼु सवाल जे बारे में आउं इहो ई चवंदुसि त अलाए केतिरा बि दुनिया में बचिया आहिनि इहा त मतिलबु मूंखे ख़बर न आहे मूं इलाही सवाल ॻोल्हे जनरल नॉलेज में लेकिन मूंखे कोन मिली। अच्छा न मिली सघियो चलो ठीकु आहे लास्ट ताईं तव्हां ॾिसजो प्रोग्राम मिली वेंदो सवाल जो जवाब। बिल्कुलु आउं लास्ट ताईं प्रोग्राम ॾिसंदुसि माशाल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे। मुंहिंजा दोस्त ॾिसंदा मीर मोहम्मद मुजेरी गुज़रे गली तव्हांजो ऐं मोहम्मद हनीफ शाह सलाम। चलो वालेकुम सलाम फरमान थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग फरमान भुट्टो फ्रॉम डहरकी असां रेगुलर कॉलर तमामु प्यारो भाउ असांजो ऐं फरमान बि इलाही सुठे कॉलर मां हिकिड़ो आहे। फरमान आहे ईअं मीर मोहम्मद भाउ आहे ऐं अलीगुल भाउ लाइ त मां चई चुकी आहियां। उन खां अलावा जेको सनावला स्मार्ट सनावला आहे ऐं खोड़ सारा आहिनि ऐं गुलरेज़ भाउ आहे लाड़काणे खां। हाणे सभिनी जा नाला कंहिंजा वठी कंहिंजा वठा पोइ ॿिया वरी ॿाहिरि शिकायत कंदा असांजा नाला न वरिता। सभु मूंखे यादि आहिनि पर एट ए टाइम मतिलबु ज़हन ते नाला न ईंदा आहिनि। जीअं ख़ालिद भुट्टो भाउ आहे ऐं खोड़ सारा सभु प्यारा कॉलर आहिनि सभु सुठा आहिनि ऐं जेके जेके अॼु ताईं मुंहिंजो मां इहो ई चवंदसि त फस्ट प्रोग्राम आहे जंहिंमें अॼु ताईं मूंखे अहिड़ी को कॉल न मिली आहे जंहिं मूंखे मतिलबु
मतलब मां ना ख़ुशि थी हुजां, मां हमेशह ख़ुशि हूंदी आहियां पंहिंजे कॉलर्स मां, इलाही इज़त ॾींदा आहिनि, इलाही रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, जेका मतिलबु इहा इलाही सुठी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हां कंहिंखे बिना कंहिं मतिलब जे रिस्पेक्ट ॾियो, इज़त ॾियो, एॾो प्यार ॾियो ऐं तव्हां उनजे शो खे पंहिंजो शो चओ ऐं उनजी एतिरी हिमत अफ़ज़ाई कयो ऐं उनखे मतिलबु एतिरो हू मूंखे हमेशह मां पंहिंजे कॉलर्स में नोट कयो आहे त हमेशह जेको आहे मूंखे एप्रिशिएट कंदा आहिनि, हिमत अफ़ज़ाई कंदा आहिनि, त इहा मूंखे सुठी ॻाल्हि लॻंदी आहे। सो बहरहाल ख़ूबसूरत ट्रैक बि आहे असां वटि, ख़ूबसूरत ट्रैक बि ॿुधूं था, मास्टर मंज़ूर जो असांखे फरमाइश बि थी हुई त ख़ूबसूरत ट्रैक ॿुधूं था, तव्हां बि इंजॉय कयो ऐं मां बि इंजॉय कयां थी। वेलकम बैक, म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे ब्रेक था वापसि अची वियासीं। नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी सां कॉल कयो। ऐं हा, काफ़ी माण्हू जेको आहे शिकायत कंदा आहिनि त असांजो नंबर नथो मिले ऐं काफ़ी वरी ॾिसो चवंदा फस्ट टाइम कॉल कई आहे ऐं फस्ट टाइम ई असांजी कॉल लॻी वई आहे, त इहो हूंदा लक ऐं भाग वक़्त ऐं मतिलबु नसीब। सो लक ते जॾहिं माना अची वेंदी आहे न ॻाल्हि, त पोइ बसि जंहिंजो हूंदो आहे हुनखे उहा मिली रहंदी आहे शइ, छो जो ॻाल्हि उहा ई थी अचे त नसीब में जेका शइ हूंदी आहे उहा कीअं बि करे मिली रहंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त काफ़ी शयूं वरी असांखे इलाही स्ट्रगल ऐं महिनत खां पोइ मिलंदियूं आहिनि, छो जो ॾिसो न दुनिया में इहा ई शइ आहे त मुश्किल आहे पर नामुमकिन न आहे। तव्हां त ॻोल्हण सां त अलाह साईं बि मिली वेंदो आहे, पर हीअ त हाणे नंढा वॾा कम आहिनि, त इन में अगरि असां स्ट्रगल कंदासीं त छो न कॉल मिलंदी या छो कोई ॿियो असांजो कमु न थींदो। त दिलि सां को बि कयल कमु जेको आहे कॾहिं बि रायगान नाहे वेंदो, चाहे उहा तव्हांजी इबादत हुजे, चाहे तव्हांजो ॿियो को कमु हुजे, अगरि दिलि सां कयल हूंदो त उहो ज़रूरु क़बूलु थींदो आहे, ज़रूरु तव्हांखे उन कम में जेको आहे कामयाबी मिलंदी आहे। सो बहरहाल स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, जल्दी सां कॉल कयो। म्यूज़िक ऑन डिमांड जंहिंमें असां 5 खां 7 वॻे ताईं तव्हां सां लाइव हूंदा आहियूं, लाइव फ़ोन कॉल ज़रिए खोड़ सारी कचहरी थींदी आहे, खोड़ सारा तव्हां पंहिंजा फरमाइशी गीत ॿुधंदा आहियो ऐं इंजॉय कंदा आहियो। हिन वक़्तु बि कॉल आहे, कॉल वठंदासीं। अच्छा, कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं कॉल जॾहिं बि ड्रॉप थी वञे ऐं जीअं मज़हर बलोच भाउ चओ था, ऐं मूंखे बि थोरो फील थियो त सॉरी, मतिलबु केर बि मां चवंदी हलंदसि इहो त केर बि हिते ओबी वारनि लाइ या मुंहिंजे लाइ इहो न चवे त माना असां को पर्सनली कंहिं सां ईअं था कयूं त कंहिंजो नंबर खणी करे वरी असां उन्हनि खे रिस्पॉन्स नथा ॾियूं। असां त ईअं नथा करे सघूं, छो जो हीउ शो बि तव्हांजो ई आहे, प्रोग्राम बि तव्हांजो आहे, असां बि तव्हांजा, त पोइ कॾहिं कॾहिं टेक्निकल फॉल्ट जे करे कंहिं ते बि ब्लेम माना हणणु सुठी ॻाल्हि न आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं ठीक है? मां बिल्कुलु ठीक जी। केर? फ़हमीदा थी ॻाल्हायां हैदराबाद खां। फ़हमीदा? जी 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 फ़हमीदा, कीअं आहियो? ठीकु ठाक? हा, अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां जी। फ़हमीदा, छा चवणु चाहींदव? हा, तव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो आहे, तव्हां पाण बि इलाही सुठा आहियो। महिरबानी महिरबानी। हा, तव्हांजो प्रोग्राम असीं रोज़ ॾिसंदा आहियूं। महिरबानी फ़हमीदा। जी जी। अच्छा, फ़हमीदा फर्स्ट टाइम कॉल कई आहे? जी जी, फर्स्ट टाइम कॉल कई आहे, लॻाइम पे लॻी वई। अच्छा, पहिरीं ट्राई न कयो नंबर? न न, मूं अॼु पे ट्राई कयो, जेको तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां, अॼु ट्राई कयमि, सोचमि तव्हां सां ॻाल्हायां। मतिलबु फ़हमीदा बि लकी आहे, अॼु ई नंबर ट्राई कई, अॼु ई लॻी वियो? हा हा, अॼु ई नंबर लॻायो, अॼु ई लॻी वियो। तव्हां ॿुधायो? सभु खे लॻो पिया, सभु ठीकु ठाक। ऐं तव्हां ॿुधायो, हैदराबाद में गर्मी शर्मी आहे? हैदराबाद में गर्मी आहे, पर अलाह जो शुक्र आहे राति जो सही आहे, माना एॾी गर्मी कोन्हे। अच्छा, राति जो सही आहे। अच्छा, राति त जिते किथे थधि थी थिए, पर ॾींहं जो थोरी गर्मी आहे? हा, ॾींहं जो पर माना घटि आहे, एॾी गर्मी कोन्हे हींअर। एॾी गर्मी न आहे, चलो अलाह जो शुक्र आहे। ॿियो छा चवणु चाहींदो? हा, ॿियो तव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो आहे ऐं तव्हां पाण बि इलाही सुठा आहियो। महिरबानी फ़हमीदा। अच्छा, टॉपिक ते ॻाल्हाईंदो? टॉपिक सवाल जो जवाबु ॾींदो? अच्छा, कहिड़ो टॉपिक आहे? सवाल आहे असांजो अॼु टॉपिक रखियल आहे त मतिलबु दुनिया में केतिरे क़िस्मनि जा पखी आहिनि लॻभॻि? पखी? पखी दुनिया में त इलाही क़िस्म जा आहिनि, त इलाही हूंदा, ॻणे कोन था सघजनि। वरी बि केतिरा? इलाही हूंदा, 10-20 हज़ार ताईं हूंदा। अच्छा, माना तुको? हा, ये दुको त पखी न ॻणे कोन था सघजनि न, इलाही हूंदा। हा, पर ठीकु आहे, लास्ट ताईं प्रोग्राम ॾिसिजो त ख़बर पइजी वेंदी। हा, लास्ट टाइम ॾिसंदासीं, इंशाल्लाह ख़बर पइजी वेंदी। हा, फ़हमीदा ॿियो ॿुधायो, ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो सभु ख़ैर आहे, बसि ईअं तव्हां सां ॻाल्हाए थी। इलाही सुठो लॻो, तव्हां सां ॻाल्हाए करे ख़ुशी थी। ईअं कॉल कंदा रहिजो, ठीकु आहे?
ठीक है महिरबानी। ओके अल्लाह हाफ़िज़। फ़हमीदा फ़हमीदा असांखे हैदराबाद खां कॉल कई ऐं ॾिसो फ़हमीदा जो लक बि ॾिसो इहो ई हूंदो आहे, लक ऐं नसीब जी ॻाल्हि असां कयूं पिया। त फ़हमीदा बि फर्स्ट टाइम कॉल मिलाई ऐं कॉल हुनजी मिली वई। त हाणे फ़हमीदा ॾिसो फर्स्ट टाइम कॉलर आहे त ईअं बि नथो चई सघिजे त भई असां रेगुलर कॉलर आहे त असां हुनजी कॉल खई, फर्स्ट टाइम कॉल कई त पोइ नसीब हूंदो आहे। सो बहरहाल जिन जी कॉल लॻी उन्हनि सभिनी जी बि वॾी महिरबानी, जिन ॻाल्हायो ऐं जंहिंजी कॉल न लॻी सघी खोड़ सारी महिनत खां पोइ बि त चलो वरी सुभाणे को मसइलो कोन्हे को, ज़िंदगी रही त वरी सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं। प्रोग्राम जो टाइम बि जेको आहे बिल्कुलु ख़तमु थियण वारो आहे, बल्कि ख़तमु ई थी चुको आहे, ठीकु आहे। सो ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं कंहिं नए टॉपिक सां, कंहिं नए सवाल सां गॾु ऐं खोड़ सारी कचहरी कंदासीं इंशाअल्लाह। तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त ऐं आख़िर में ख़ूबसूरत जेको आहे ट्रेक हलाईंदासीं। पर हा पखियुनि जो तादाद जेको आहे जीअं ख़ालिद भुट्टो भाउ असांखे ॿुधायो त 10,000 खां 13,000 ताईं आहे। सो मतिलबु हज़ारनि में ई आहिनि पखी। बाक़ी हाणे कहिड़ा कहिड़ा पखी आहिनि उहो वरी बाद में रखंदासीं त वरी रिसर्च करे ॾिसणो पवंदो, बाक़ी त हाणे ख़बर कोन पवंदी। बाक़ी पखियुनि जो जेको दुनिया में तादाद आहे उहो 10 खां 13,000 जे विच ताईं आहे। त इन में 10 खां 13,000 जा क़िस्म जा पखी आहिनि जेके दुनिया में फैलियल आहिनि। पोइ उन्हनि मां हाणे असां त चंद ई ॾिठा आहिनि, बाक़ी त हाणे जेके जिथे हूंदा उन्हनि ॾिठा हूंदा। सो बहरहाल सुभाणे ताईं इजाज़त ॾींदो, तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे इजाज़त बि ॾिजो, पर इजाज़त सां गॾु दुआ में ज़रूरु यादि रखिजो, ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ऐं आख़िर में ख़ूबसूरत ट्रेक ॾिसंदासीं।